थींदी आहे। हाणे ब्रह्म ज्ञान त ॾाढी वॾी ॻाल्हि थी वई भाई, हा न। ब्रह्म ज्ञान त कोई असांजे बस जी ॻाल्हि न आहे पाइण, लेकिन असांजे बस जी कहिड़ी ॻाल्हि आहे? भॻवान जो भॼन करणु, हा न। हर माण्हूअ जे बस जी ॻाल्हि आहे। चवनि था न अयोध्या वारा संत, भॻवान जी पाठशाला में कोई फेल न थींदो आहे। भॻवान जी पाठशाला में कोई लंबी चौड़ी पढ़ाई न आहे, कुझु बि न अचे कंहिंखे, सीताराम सीताराम चओ पास, कोई बि फेल न थींदो। केॾी सरल ॻाल्हि आहे। पर उहो निरंतर अगरि कोई करे, हा न, निरंतर करे सिक श्रद्धा सां, त पोइ भॻवान जीते जी ब्रह्म ज्ञान ॾेई छॾींदा आहिनि। मृत्यु खां पहिरियों मुक्ति ॾेई छॾींदा आहिनि। बल्कि उन में भॻवान एॾी पंहिंजी मणिया रखंदा आहिनि, एॾी पंहिंजी शक्ति रखंदा आहिनि कि ब्रह्म ज्ञानी चाहे त जंहिंखे चाहे भॻवान सां जोड़े छॾे, जंहिंजो चाहे जीवन बदिले छॾे। ब्रह्म ज्ञानी मतिलबु ईअं ई आहे कि पावर हाउस में जीअं कोई बिजलीअ जो करंट जुड़ी वञे त पोइ उहो कुझु बि उपकरण हुजे, AC हुजे, कूलर हुजे, लाइट हुजे, चालू थी वेंदी आहे। त अहिड़ी तरह सां स्त्री हुजे, पुरुष हुजे, कोई बि हुजे, ॿार हुजे, वॾो हुजे, ब्रह्म ज्ञान जो अर्थ इहो आहे कि भॻवान सां कनेक्शन, उहो विशेष करंट जुड़ी वई। असां त वैसे ई भॻवान जो अंश आहियूं, लेकिन असां अज्ञान जी अवस्था में आहियूं। ऐं ब्रह्म ज्ञानी जो अर्थ आहे कि भॻवान सां हुनजो नातो जुड़ियो। चओ हरे राम। अरे खसीस कोई जुड़ी वञे कंहिं नेता वेता सां, प्रधानमंत्री सां जुड़ियल हुजे, त वॾा वॾा पुलिस वारा बि उनजी इज़त कंदा आहिनि, वॾा वॾा समाज वारा कि भैया हिन जो उथणु वेहणु गॾु हलणु प्रधानमंत्रीअ सां आहे, हे पहुतल आहे। हाणे ॿुधायो, जंहिंजो भॻवान सां नातो जुड़ी वञे, नातो त सभिनि जो जुड़ियल आहे, पर जंहिंजो भॻवान सां प्रेम थी वञे, हा न, त उहो विशेष थी वेंदो आहे। इन करे हर माण्हू पंहिंजी ॻाल्हि ॿुधाईंदो आहे साध संगत जी। जेको माण्हू आहे, जंहिंखे पंहिंजो अनुभव आहे, उहो ई त ॿुधाईंदो।